अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टीवी यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तों हाणे तव्हां ॾिठो त चाकर सामल भी आमो साम्हूं थी चुका आहिनि। हर कंहिंखे पंहिंजे मफ़ाद जी लॻल आहे, पंहिंजे फ़ाइदे जी लॻल आहे। चाकर खान खे तव्हां ॾिठो त सामल कीअं अयाश परस्त माण्हू चई चुको आहे ऐं चाकर खान खे अञा गुस्सो थो अचे अहिड़े ॻाल्हियूं ॿुधी करे। चाकर खान हाणे रॉन्ग साइड वञी रहियो आहे। दोस्तों शुरू में चाकर खान जी जीअं एंट्री थी हुई तॾहिं इज़तदारो ऐं हिकु अमन पसंद माण्हू लॻे पियो। बहरहाल हाणे सामल पंहिंजी जाइ ते सही आहे, चाकर पंहिंजी जाइ ते सही न आहे। चाकर खान खे सिर्फ़ु इश्क जो भूत मथे ते सवार आहे। अचण वारे एपिसोड में तव्हांखे बहितरीन मां बहितरीन सीन ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अॼु जो वीडियो पोइ पुॼाणी ते मिलंदासीं तव्हां सां कंहिं बि वीडियो में। उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।